नाज़रीन इन वक्त मैं मौजूद आया जैकबाबाद जे इलाइक़े मीरपुर बुरड़ो में जिते ॻोठ मोहम्मद सदीक़ आराई में चन्ना ऐं बुरड़ा बिरादरी जे विच में पसंद जी शादी तां जेको तकरार शुरू थियो हुयो। ॿुधायो थो वञे त चन्ना बिरादरी जे माण्हुनि जेको आहे त ॻोठ मोहम्मद सदीक़ आराई जे मथां हमलो करे केतिरा ई घर जेके आहिनि उन्हनि खे बाहियूं ॾेई करे साड़े रख करे छॾियो हुयो। इन हवाले सां असांजी सरदार चन्ने सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुन ई इल्ज़ाम लॻाया आहिनि त असांजी निंगरी जेका आहे उहा 14 सालनि जी आहे, हुनजी उमिरि पूरी न हुई, उनखे अगवा करे शादी कयो वियो आहे। ऐं ॿिए पासे छोकिरी जो जेको बयानु आयो आहे उन पंहिंजे मुड़ुस सां गॾु कोर्ट में वञी करे निकाह कयो आहे। इन खां पोइ जेको नुक़सानु थियो आहे बुरड़ा बिरादरी जा केतिरा ई घर साड़िया विया आहिनि, किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, अनाज साड़ियो वियो आहे। असां हुन ॻोठ में मौजूदु आहियूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। जी साईं, तव्हां ॾिसो न, जीअं पहिरियों इहो मामिलो थियो त सुबुह सां ज़ाहिर आहे असां त जेको आहे पुलिस जो माना वॾो प्रेशर हुयो, पुलिस जूं रेटियूं हुयूं, उनजे करे माण्हू ख़ौफ़ज़ादा थी जेको आहे ॻोठु छॾे आहे। वरी सरदारनि जो जुदा प्रेशर हुयो, वरी इहो पाण जेको आहे तव्हां ॾिठो हुयो सरदार अहमद अली ख़ान जेको आहे असांजे सरदार बुर्ड़े जे चवण ते, ऐं माण्हू जेको चवनि था त असीं सरदार बुर्ड़े बाबा हिकु त वीडियोज़ मौजूदु आहिनि, ॿियो असां जॾहिं असांजो मामे जो पुटु हुनखे फ़ोनियूं करे थो सरदार साहिब खे त साईं तव्हां जेको ॾोही आहे उनजा माना घर साड़ियो, बाक़ी जेको आहे घर न साड़ियो, त असांजो सरदार हुनखे चए थो जेको आहे त मां हिकु घर न छॾींदोमांव। जेके असां वटि रिकॉर्डिंग मौजूदु सरदार सदाम हुसैन बुर्ड़ो साईं, उन साईं जेको सियासी मुखालफ़त करे हो JUI जो जेको आहे माना हुयो सपोर्टर, माना हिते ॾिसो न उहो हिते तालके में JUI शफ़ीक होसे सां, होॾे शाहज़ैन बेजारानी सां, शिकारापुर में डॉक्टर इब्राहिम जतोई सां, माना पीपल्स जो मुखालिफ़ अॼु उहो टाउन चेयरमैन आहे। असां जेके पीपल्स पार्टी खे वोट कयासीं, फ़र्क़ु इहो आहे त असांजी अक्सरत थोराई आहे, होॾे सरदार आहे, सम्झनि था अॼु सियासतदान MP MNA बि सभु उन जी जेको आहे सपोर्ट कनि था, छो त हिकु त होॾे ज़ालिम आहे, ॿियो असां मज़लूम आहियूं, होॾे अक्सरत ज़ाहिर आहे सम्झनि था वोटनि जो तादादु घणो आहे। नुक़सानु साईं असांजो को काथो न आहे, हिते किरोड़नि अरबनि जो नुक़सानु थियो आहे। तव्हां 100 घर जेकॾहिं हिकिड़ो ॾिसो न, सॼी ज़िंदगी आहे माना हिते घर ठहियलु आहे। उहो अफ़सोस सां चवणो थो पए त असां जेको 2022 में हे असांजो जेको हिन सैलाब जेको बरसाती सैलाब हुयो उन में सॼो ॻोठ तबाह थी वियो। उन खां बाद में असांजे सिंध गवर्नमेंट जा तक़रीबन घर विया 60 घर त सिंध गवर्नमेंट जो जेको सरसो जे रिकॉर्ड में मौजूदु आहे, जेके हिते सरसो वारा 2 दफ़ा विज़िट करे आया आहिनि, उहो बाक़ाया घर माण्हू जेके चवनि था असीं 30-40 घर आहे। मां तव्हांखे दावा सां चवां थो त 60 घर त असांजो सरसो जे रिकॉर्ड में मौजूदु आहे। उहो साईं वॾेरनि हथरादू माना साड़ियो। ॾिसो न हिते शहूर अची चुको, उनजे करे वॾेरा नथा चाहिनि त हिते को शहूर अचे ऐं माण्हू ग़ुलाम हुजनि। तालिब इहो ई आहे साईं, गुनाहगार हुयो त मल्हार बुर्ड़ो गुनाहगार हो, असां गुनाहगार न हुयासीं। सरदार अहमद अली ख़ान चनो एॾी आवाम वठी करे उन जी रिकॉर्डिंग आहे, जीअं लहे थो पियो अॾे खां उहा रिकॉर्डिंग आहे असांजे ॻोठ में अची करे 2-3 माण्हू जेके ॿाहिरियां आहिनि वठी करे अची उन्हनि अची बाहि ॾिनी आहे, असांजा घर सड़ी राख थी विया आहिनि। गुनाहगार आहे त हिकिड़ो आहे, ज़रूरु तव्हां उनजो नुक़सानु कयो न, असांजो बेगुनाह घर सड़िया विया आहिनि। जेको आहे मुतालबो इहो ई आहे त जेको आहे त चन्ना बिरादरी हमला करे 200-300 माण्हू वठी अचे, जेको आहे त माना हमिलो करे घर साड़ियईं। जेको आहे त इहो सिलेंडर गैस खणी आयो, ॾोहारी हुयो त मल्हार ख़ान बुर्ड़ो को न हुयो, बसि ॻोठ में हुयासीं, इहो ई असांजो ॾोह हुयो, इहो ई असांजो कसूरु हुयो त असां कंहिं अमीरनि जे टोले में माना वेठासीं, इहो असांजो वॾो कसूरु हुयो। ऐं ॿियो बेवजह असांजा घर साड़िया विया आहिनि। मां हिकु यतीम आहियां, मां वॾी मुश्किल सां सरसो जे तरफ़ां मूंखे हीउ घरु मिलियो हुयो, मां सरसो जे तरफ़ां ठारायो हुयो। ऐं ॿियो इन खां अलावा मुंहिंजो स्कूल जो रिकॉर्ड बि पियो हुयो इन पेटीअ में, पूरो मुंहिंजो सामान। मूं वटि त हाणे ताक़त न रही, मथां वारनि खे आला इदारनि खे अपील कंदासीं जे मदद करनि त उन्हनि उहे करे सघनि था। नाज़रीन हिन ॻोठ में मौजूदु माण्हुनि सां असांजी ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेकॾहिं हिकिड़ो गुनाहगार हुयो, हिकिड़े छोकिरे जंहिंखे ॿुधायो थो वञे मोहम्मद हसन बुर्ड़ो, जंहिं चन्ना बिरादरी जी छोकिरी सां प्यार जो परिणो कयो, त उनजे घर खे साड़ियो वञे। या हुननि जो चवणो त असांजे उन्हनि सां का भत बिरादरी कोन्हे, सियासी इंतकाम वरितो वियो आहे, असांजे पूरे ॻोठ खे साड़ियो वियो आहे, सवें घर साड़े रख कया विया आहिनि, सामान साड़ियो वियो आहे। ऐं हिते कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि हिकिड़ो अहिड़ो नींगर हुयो जंहिं चयो त मां यतीम आहियां, मुंहिंजो घर बि साड़ियो वियो आहे बेगुनाह। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांजो फौरी तौर ते नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ु फौरी तौर ते कार्रवाई